खिपरो जे बासर वडेरो जो पोरे सा फ्रॉड जाली चेक जो फ्रॉड सामो चढ़ते बासर वडे जो साथियन समेत पोरे ते तशद्दद खबर मां की ड्यू पे खिपरो खा जिते मजदूर पोरे इमाम बख्श रोंजो साफे नगर दाहिंदे बुधायो त मकामी बासर वडे अरबाब गज्जू दे मुंजा पैसा रहियो आ जे मूंखे 70,000 जो चेक ॾिनो जेको कैश करण लाइ लॻाबल बैंक खणी वियुसि त चेक जाली निकितो। जॾहिं उन ॻाल्हि जी शिकायत मूं मज़कूर वॾेरे खे ॾिनी अथनि पंहिंजे गुंडनि खां मूंखे न सिर्फ़ु सख़्तु तशद्दद जो निशानो बनायो बल्कि पैसा ॾियण खां बि साफ़ इनकार करे छॾियो। मुतासिर पोरे त आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो त मज़कूर वॾेरे ख़िलाफ़ कार्रवाई करे मूंसां इंसाफ़ कयो वञे। अली पहोर सां गॾु अरबाब गजू मूंखे चेक ॾिनो आहे, वहिंवार मूंसां कोन थो करे ऐं मूं बैंक जमा कराए बैंक मूंखे वापसि ॾिनो आहे, अकाउंट में पैसा न आहिनि। मूं घुर कई हुन ते मूंखे धमकी ॾिनो अथसि त पैसा तोखे कोन ॾींदुसि, तोखे क़तल कंदुसि, तोसां विढ़ंदुसि। हा बिल्कुलु महिमान आयो आहे। अच्छा हा बिल्कुलु आयो। अब हाणे छा था चाहियो? असीं चवंदा असां हक़ थियो वञे, वहिंवार ॾे असांखे। तो हिनखे चयो त भई जैली चेक तो मूंखे छो ॾिनो? मूं बिल्कुलु चयो हिनखे, इतला कई आहे, घुर कई आहे वहिंवार जी। तो हाणे छा था चाहियो? असीं चवंदा असांजो वहिंवार थियो वञे, इंसाफ़ थियो वञे। अली जाफ़री सोलंकी, HR JDU न्यूज़, हैदराबाद।